जी बिल्कुलु असां हिन वक़्तु जेको आहे KPO खां चंद क़दमनि जे फ़ासिले ते FTC पुल ते मौजूदु आहियूं। KPO में हिन वक़्तु बि जेको आहे मुक़ाबिलो जारी आहे। KPO में जेकी दहशतगर्द आहिनि उहे जदीद हथियारनि सां फायरिंग करे रहिया आहिनि ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि जा अहलकार पुलिस कमांडोज़ जेके आहिनि उहे दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो करे रहिया आहिनि। IG सिंध गुलाम नबी मेमण तस्दीक कई आहे त 2 दहशतगर्द मारिया विया आहिनि ऐं 3 मार खे क्लियर करार ॾिनो वियो आहे। तमामु जल्द दहशतगर्दनि खे जेको आहे ज़िंदा या मुर्दा हालत में गिरफ़्तार कयो वेंदो। मुंहिंजो कैमरामैन अव्हांखे हीअ ताज़ा तरीन जेकी फुटेज आहिनि उहे ॾेखारे सघे त KPO जूं हिन वक़्तु बि लाइटूं जेके आहिनि उहे मुकमिल तौर ते बंदि आहिनि। सिर्फ़ु मोनोग्राम जी जेका लाइट आहे उहा खुलियल आहे। इलाइक़े खे इदारनि घेरे में आणे वरितो आहे ऐं कड़ो चाढ़ियो वियो आहे। सॼे इलाइक़े खे कंहिंखे बि वेझो वञण जी इजाज़त जेका आहे उहा न पई ॾिनी वञे। इब्तिदाई तौर इहो ॿुधायो वियो त जेकी दहशतगर्द आहिनि उन्हनि जो तइदादु 5 खां वधीक आहे, जिन मां 2 खे मारण जी तस्दीक कई वई आहे। ॿियनि दहशतगर्दनि सां मुक़ाबिलो जारी आहे। वक़्फ़े सां असांखे जेको आहे ही धमाकनि जो आवाज़ बि जेको आहे उहो असां ॿुधी रहिया आहियूं ऐं हिन सॼे मुक़ाबले दौरान 3 जेकी अहलकार आहिनि जिन में हिकु रज़ाकार शामिल आहे, हिकु रेंजर्स अहलकार आहे, हिकु जेको आहे पुलिस अहलकार आहे, उहे ज़ख़्मी थिया जिन खे जिनाह अस्पताल जेको आहे उहो मुंतक़िल कयो वियो। हिन वक़्तु बि जेको आहे मुक़ाबिलो जारी आहे। फायरिंग ऐं धमाकनि जो आवाज़ जेको आहे उहो वक़्फ़े सां ॿुधण में अची रहियो आहे। जेको KPO आहे उन जूं लाइटूं बंदि आहिनि ऐं उनजे भरिसां पेट्रोल पंप ऐं ॿिया जेके दुकान आहिनि उन्हनि खे बि जेको आहे एहतियातन बंदि करायो वियो आहे। हिन वक़्तु जेको आहे पेशकदमी पुलिस तरफ़ां रेंजर्स तरफ़ां कई वई आहे ऐं अहलकार जेके आहिनि उहे इमारत में दाख़िल थी विया आहिनि। कमांडोज़ इमारत में दाख़िल थी विया आहिनि ऐं इमारत जे छितनि ते जेको आहे छित ते बि कमांडोज़ मौजूदु आहिनि ऐं मुक़ाबिलो जेको आहे उहो जारी आहे। जी।